नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त खिपरों में खबर ॾींदा हलूं त नाले वारे तैलीमी माहिर लेखक अल्लाह बख्श बोज़दार जी 5 वर्सी गोठ मलुक बोज़दार लग खिपरों में मल्हाई वई। मरहूम जे पुटन अब्दुल गनी, अंजुम बोज़दार, डॉक्टर अब्दुल रहमान बोज़दार, ज़ोहेब बोज़दार, अब्दुल हफीज़ बोज़दार, समाजी अगवान सैयदीन मोहम्मद शाह चौधरी, मोहम्मद अली राजपूत, मुमताज बोज़दार, मोहम्मद अली बोज़दार, राजा रशीद कुंबर, मलिक आदिल खान, सागर इंगोरजो, हरीकेशन सरफराज बोज़दार, करीम बख्श बोज़दार, फैसल बोज़दार ऐं ॿियनि पको पीर कब्रिस्तान पहुची मरहूम जी कबर ते गुलनि जी चादर चाड़े दुआ घुरी। उन बाद गोठ मलुक बोज़दार में कुरान ख़वानी कराए मरहूम जे रूह साल के सवा पहुचाइण लाइ दुआ पिण घुरी वई। समाजी अगवान चौधरी मोहम्मद अली राजपूत मुमताज बोज़दार चयो त उस्ताद अल्लाह बख्श असूल पसंद इंसान हो जंहिं इल्म आम करण वॾो किरदार अदा कयो। सैयदीन मोहम्मद शाह चयो त उस्ताद अल्लाह बख्श बेहतरीन उस्ताद असूल पसंद हो। मरहूम जे पुट अब्दुल गनी अंजुम बोज़दार चयो त बाबा निहायत शफीक इंसान हो। संदुस विछोड़ो वॾो खाल आहे। असां वसार संदुस छॾियल मिशन जारी रखियो पिया अचूं। बोज़दार एक मशहूर खिपरे तलके जो तालीमदान हो जंहिं पंहिंजे एतिरा ई शागिर्द पैदा कया आहिनि जेके अॼु आला उहिदनि ते फ़ाइज़ आहिनि। साईं अल्लाह बख्श बोज़दार पंहिंजी तालीमी ख़िदमतूं खिपरे तालके न रुगो पूरे सिंध में जारी रखियूं हुयूं। मुख़्तलिफ़ उहिदनि ते ईडीओ जी पोस्ट ते बि रहियो हो। साईं अहिड़ा शागिर्द पैदा कया आहिनि जेके अॼु उनजो नालो रोशन करनि पिया। असांखे घुरिजे साईं जे नक्शे क़दम ते हलंदे तालीम के बेहतर बनाइण लाइ असां पंहिंजे माशरे में पंहिंजो किरदारु था करियूं। इंसान हो ऐं पढ़ाइण टीचर बि भलो थी रहियो हो ऐं जेका बि पंहिंजी ड्यूटी कयईं उहा तमामु सुठे नमूने ऐं पंहिंजी ईमानदारी सां सुठे नमूने निभाए। अॼु असांजो उस्ताद, असांजे रहबर, असांजे वालिद ऐं अदीब अज़ीम शख़्सियत उस्ताद अल्लाह बख्श बोज़दार जी वरसी हुई ऐं वरसी जे सिलसिले में असां संदुस मज़ार मुबारक ते हाज़िर करण लाइ आयासीं। संदुस जनम 1938 में थियो, यानी पाकिस्तान खां अॻु में, ऐं हुन खां पोइ संदुस वफ़ात 2016 में थी। पाण गवर्नमेंट जॉब में तक़रीबन 50 जे लॻभॻि 51-52 में गवर्नमेंट जॉब में आयो। उन वक़्त खां वठी ऐं पछाड़ी ताईं 1998 ताईं पोइ मुख़्तलिफ़ उहिदनि ते रहियो ऐं ईडीओ जी पोस्ट तां रिटायर थियो ऐं डिप्टी डायरेक्टर ऐं मुख़्तलिफ़ पोस्टुनि ते कमु कयो। ऐं 1973 जी जंग जे दौरान पाण सिविल डिफेंस में सिविल डिफेंस ऑफिसर फ्री ऑफ कास्ट कमु कई, जंहिंखे उन वक़्त जे DC इमदाद लाउंडर गुड कैरेक्टर जो सर्टिफिकेट नवाज़ियो ऐं सहाफ़ती अदबी हिसाब में संदसि नालो वॼे थो ऐं संदो नालो पूरो सिंध में ॻाइजे थो ऐं सहाफ़ती हिसाब में मुख़्तलिफ़ इदारनि में बि कमु कयो, समाजी हिसाब में सगा ऐं वग़ैरह इदारनि में कमु कयो। संदसि शागिर्द सेक्रेटरी लेवल, चीफ सेक्रेटरी लेवल, जज लेवल ते बि पहुता आहिनि ऐं अॼु बि ड्यूटियुनि ते आहिनि। संदसि नालो जेको पूरी सिंध में न पर ऐं ईअं चवंदुसि त पूरे पाकिस्तान में वॼे थो ऐं संदसि ख़िदमतूं ऐं उनजा दसिल राह ऐं उन ते असीं गामज़न आहियूं। उहो असां खां विछड़ियो न आहे पर रूप मटाए जो असां में असांजे वजूद में समायल आहे। असीं संदसि जेको दसिल राह ते हलूं पिया ऐं उते जारी सारी रखण जो अज़म रखूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।